السلام علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ۔ پروگرام فلاح آخرت میں آواں شفیع محمد لاکھو۔ الحمد للہ رب العالمین، الصلاۃ والسلام علی رسولہ الکریم، اما بعد فاعوذ باللہ من الشیطان الرجیم، بسم اللہ الرحمن الرحیم۔ ناظرین کرام، اسی اللہ تعالیٰ جل جلالہ جی جیکا اساں متھا مہربانیوں آہن، جو اساں کے انسان کیو تھیں، سہणो کیو تھیں، وری اساں کے چانس ॾिनो अथई त अञा पंहिंजो मर्तबो मथे करायो। एॾो मर्तबो करायो जो बादशाहनि खे बि अहिड़ो मर्तबो नसीब न थियो आहे। उन जो असांखे चांस थो ॾिए। लेकिन इंसान खे ज़हीन करे पैदा कयो अथई ऐं पंहिंजे कलाम में, क़ुर पाक में इन ज़हीन माण्हुनि जे लाइ जंहिंखे चइबो आहे न फूड ऑफ थॉट, फूड फॉर द थॉट, इहो ॾाढो ॾिनो अथई। जेकॾहिं इंसानु इन क़ुर पाक खे थोरो सम्झे त हर लेवल जो उनखे फूड फॉर थॉट मिले थो। ज़हीन खां ज़हीन इंटेलेक्चुअल खे बि पंहिंजो हिते का न का शइ मिले थी। जीअं हज़रत अली करम अल्लाह वजह फरमायो त क़ुर पाक हिकिड़ो गहरो समुंड आहे, पोइ जेको जेतिरो गोतो हणंदो गहरो वेंदो ओतिरो उनखे मोती हथी ईंदो, ओतिरो वॾो ईंदो। अॼु मां जेको मौज़ू खयो आहे जंहिंमें ख़ासि तौरु अलाह साईं फरमाए थो त हीअ जेका मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां थो, इन में सोचण वारनि जे लाइ, सम्झण वारनि लाइ, ज़हीन माण्हुनि लाइ इबरत जो मक़ाम आहे। इबरत इन खे अंग्रेजीअ में मां जेकॾहिं ॾिठियूं वञी ट्रांसलेशन इंग्लिश जी इबरतन ले उलिल अलबाब, त इबरतनि जो तर्जुमो अंग्रेज़ी में कंहिं कयो आहे इनसाइट वियन, माना अंदरूनी रोशनी, या वरी ॿिए तर्जुमो कयो आहे त लेसन्स फॉर दोज़ हू अंडरस्टैंड, जेके सम्झण वारनि लाइ हिन में वॾा सबक़ आहिनि। अचो त क़ुर जा उहे मक़ाम ॾिसूं जंहिंमें रब जल जलालो ख़ुदि लफ़्ज़ इबरत विधो आहे त तव्हां इबरत हासिलु कयो। सभ खां पहिरीं आऊज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। पहिरीं जेका आयत मूं खई आहे सूरत यूसुफ जी, अलाह ताला सर यूसुफ अलैहिस्सलाम जो सॼो क़िसो बयानु करे जॾहिं एंड थो करे सूरत खे, त हीअ आयत ॾिए थो, चए थो लक़द कान फी क़ससिहिम इबरतुल लिल उलिल अलबाब। अलाह फरमाए थो त हे जेको यूसुफ अलैहिस्सलाम जो क़िसो हो, इन्हीअ में सम्झण वारनि जे लाइ वॾियूं इबरत जूं ॻाल्हियूं आहिनि, वॾा हिन में सबक़ ऐं लेसन्स आहिनि जेके उन्हनि सम्झा हूंदा। अॻिते रब फरमाए थो मा कान हदीसन युफ्तरा। अलाह चए थो न क़ुर पाक में को बि क़िसो हथ जो ठहियलु कोन्हे, इमेजिनरी न आहे। जीअं माण्हुनि खे, ॿारनि खे कहाणियूं ॿुधाइबियूं आहिनि, अल्फ लैला या इहे शयूं ॿुधाइबियूं आहिनि, लेकिन क़ुर में अलाह चए मा कान हदीसन युफ्तरा। क़ुर में को बि क़िसो, उनजो को बि जुमिलो, का बि सीन इहा हथ जी कूड़ी ठाहियल न आहे, बल्कि इहो एक्चुअली थी चुको आहे। वलाकिन तस्दीक़ल लज़ी बैन यदैहि, क़ुर पाक त का नई ॻाल्हि कोन थो करे, जेके अॻियां क़ुर अची चुका आहिनि उन्हनि जी तस्दीक़ थो करे। व तफ़सील कुल शैइन, ऐं हिन क़ुर पाक में अलाह जे हिन इम्तिहान में पास थियण जे लाइ जेके ज़रूरी मवाद आहे उहो मिलियल आहे। हिन में तफ़सील कुल शैइन माना हिन में, हिन धरतीअ में पास थियणु ऐं जन्नत हासिल जो इनाम करणु, इन लाइ हिन क़ुर में सभई वाटूं ॾेखारियल। व तफ़सील कुल शइ व हुदऊं, ऐं हिन में हिदायत आहे। व रहमत लिक़ौमी यूमिनून, ऐं पोइ जेको माण्हू क़ुर खे सम्झी उते अमल करे थो, उहो रब जी रहमत में अची थो वञे, रब जी बरकत में अचे थो। कंहिंजे लाइ? जेको क़ुर ते ईमान क़ौमी यूमिनून। हाणे अचो यूसुफ अलैहिस्सलाम जे किसे खे खणूं था, त अलाह थो चए त इन में तव्हांजे लाइ वॾा लेसन्स हुआ। हाणे मां कुझु कढिया आहिनि, हालांकि तमामु घणा बि थी सघंदा, पर मां तव्हांखे हिकिड़ो सैंपल तौरु उन मां कहिड़ा कहिड़ा असां सबक़ हासिलु था कयूं, जंहिंजे लाइ अलाह थो चए त कान फी क़ससिहिम इबरतुल लिल उलिल अलबाब। पहिरियों
पहिरियों जेको अचे थो त इज़काल यूसुफ ले अबी या अबती इन्नी रईतु अहद अशर कौकबऊं वशम्स वल कमर रईतहुम ली साजिदीन। चई बाबा साईं यूसुफ पीउ खे चए थो मां त जेको ॾिठो आहे सो 11 जेके तारा ऐं हिकिड़ो सिजु चंड मूंखे सजदो था कनि। त हालांकि सनस वालिद साहिबु हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम नूर अला नूर हो। कीअं? ॾाॾो इब्राहिम अलैहिस्सलाम, उन खां पोइ इसहाक़ अलैहिस्सलाम, पोइ याक़ूब अलैहिस्सलाम, पोइ यूसुफ अलैहिस्सलाम, सभु नबी। त पीउ ॻाल्हि ॿुधी चएसि थो काल या बुनैया ला तक़्सुस रुयाक अला इख़्वतक। चए थो इहो ख़्वाबु भाउरनि सां ॻाल्हि न कजांइ, फयकीदू लक कईदा, छो त उनखे साड़ थींदो ऐं पोइ तोसां का खेॾ न खेॾनि या तोसां को क़ैद न कनि। इन शैतान इंसान अदून मुबीन, छो त इहो शैतान आहे, भाउरनि में बि साड़ विझे थो। हाणे इन मां असांखे पहिरियों लेसन मिलियो। पहिरियों लेसन इहो थो मिले त जेकॾहिं तव्हां दुनिया में का तरक़ी कयो था या तव्हांखे को फ़ाइदो पए थो त उनजी वाह न कयो। माना माण्हुनि खे ख़ासि तौर घर में बि अहिड़े खे पीउ माउ खे ॿुधाए सघो था मूंखे हे नफ़ो थियो आहे, पर भाउरनि सां बि ॻाल्हि न कयो। छो त ॾिसो न, भाउर मुख़्तलिफ़ स्टेटस में आहिनि। सुभाणे उन्हनि खे पंहिंजूं शादियूं करणियूं आहिनि, मुंहिंजा पंहिंजा घर थींदा। हाणे तव्हां कॉम्पिटिशन में ॾसींदो, जेकॾहिं उनजी शादी थियल ज़ाल चवंदसि ॾिठई तूं निभागो उथी कोन थो, सुस्तु लॻो पए, तुंहिंजो भाउ केॾो थो कमाए, माना जहिड़ो। तंहिंजे करे इहो पहिरियों सबक़ु मिलियो त याक़ूब अलैहिस्सलाम यूसुफ चवंदो काल या बुनैया ला तक़्सुस रुयाक अला इख़्वतिक, भाउरनि खे न ॿुधाइजांइ, छो शैतान जेको आहे सो दुश्मन आहे। पोइ इहो तव्हां तंहिंजे करे जॾहिं बि इंसानु करे त हरू भरू वातु न हणे, मां हेॾो कमायो, मूं हेतिरो कमायो, मूंखे हेॾो प्रॉफिट थियो। पीउ माउ खे लिकाए ॾसे सघे थो, पर घणो करे इन वजह दोस्तनि सां त ॻाल्हि ई न कजे, छो त इहो साड़ शैतान थो विझे त हल हे हेॾो थो कमाए। पहिरियों सबक़ु असांखे मिले थो। वरी हुननि चयो ॿियो सबक़ु त जेको आहे सो अचो त यूसुफ अलैहिस्सलाम खे क़तलु कयूं ऐं उक़्तुलू यूसुफ वो वितरहू अर्दन अर्दन यखुल्लु लकुम वजह अबीकुम व तकून मिन बादी कौमन सालिहीन। चवंदा अचो त यूसुफ असां क़तलु कयूं या हली कंहिं खूह में छॾे अचूं त पोइ जेको सो पीउ असांजो इन्हनि ॾाढो ध्यानु थो ॾिए, पोइ इहो जो न हूंदो त पीउ असांजे प्यारु कंदो, असां प्यारु कंदो ऐं व तकून मिन बादी कौमन सालिहीन, पोइ सफ़ा नेक थी वेंदासीं। ॿियो सबक़ु इहो थो मिले त के माण्हू को गुनाह जो कमु कंदा आहिनि, बसि हीउ दफ़ो कयां थो, इन खां पोइ 5 वक़्त निमाज़ शुरू कंदुसि, पोइ हे मां खाई थो वठां, हे रुश जो पैसो खाई थो वठां। इहो क़ुर में इहो चए थो इहो नथो थिए, छो त इहो तव्हां स्टॉप न कंदव, हिकिड़ी बुराई कंदव इन आसिरे ते हाणे आईंदा मां निमाज़ूं पढ़ंदुसि तहजद में अलाह खां माफ़ी वठंदुसि, पर उहा बुराई ख़तमु कान थी थिए। ॿियो सबक़ु असांखे मिलियो त इन ग्राउंड्स ते का बुराई न कजे त हाणे बसि हीउ कयां वरी ॿिए दफ़े हाणे मां न कंदुसि, त इन जो जेको सो ॿुधाए थो। उन खां पोइ यूसुफ अलैहिस्सलाम खे खणी विया ऐं वञी खूह में विधंसि, कमीस लाहे वरितनसि ऐं जेको आहे सो खूह में जो पियो त हुनखे छॾे विया त हाणे इहो त या मरी वेंदो या वरी को काफ़िलो बाफ़िलो ईंदो खणी वेंदुसि। हाणे इन सिचुएशन में हू नंढो ॿारु आहे, अलाह साईं छा थो करे, चए थो औहैना इलैहि लतुनब्बिअन्नहुम बिअम्रिहिम हाज़ा वहुम ला यशउरून। वही थो मोकिलेसि रब साईं, अचे मिले थी यूसुफ नंढड़े ॿार सां ॻाल्हाएसि थी, चएसि थी रब थो चवे त तूं ॻणती न कर, तूं वॾो थींदे कंहिं जाइ ते पहुचंदे इहे साॻा तुंहिंजा भाउर तुंहिंजे आॾो ईंदा, लतुनब्बिअन्नहुम बिअम्रिहिम हाज़ा, ऐं तूं पाण शर्मंदो कंदेनि या ॿुधाईंदे त तव्हां मूंखे खूह में विझी वई, या ख़बर तूं ॾींदे वहुम ला यशउरून, ऐं उन्हनि खे अहसास ई कोन थींदो त तूं यूसुफ अलैहिस्सलाम आहीं, हुनखे ख़बर ई न हूंदी, पर पोइ जॾहिं तूं ॾसींदे चवंदा तूं असांजो भाउ आहीं। माना तुंहिंजे नंढे ॿार खे अलाह आथत हुजे त न सिर्फ़ु हितां तूं बचंदे, पर तूं अहिड़ी पोज़ीशन ते ईंदे जो हेॾी शर्मिंदा थींदा ऐं तोखे कोन सुञाणंदा। जी हाणे हिते अलाह वही मोकिले हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे ख़बर ॾिए थो, लेकिन होॾां छा मामिलो आहे, सबक़ु ॿियो कहिड़ो थो मिले, उहो हिन ब्रेक खां पोइ इंशाअल्लाह। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह वबरकातुहू। प्रोग्राम फलाह ख़ैर भली कार। मां तव्हांखे ॾसियो त हू यूसुफ अलैहिस्सलाम खे खूह में विधो अथनि। क़ुर शरीफ़ में रब फरमाए थो ओहैना इलैहि, त वही अचे थी चवे यूसुफ अलैहिस्सलाम खे
त लतुनब्बिअन्नहुम बिअम्रिहिम हाज़ा, तूं वॾो थींदे ऐं पोइ हुननि खे इहो जेको हुननि तोसां इहो वाक़ियो कयो आहे तूं हुननि खे इहो ॾसींदे। वहुम ला यशउरून, खे तोखे कोन सुञाणंदा, हुनखे ख़बर कान पवंदी। वरी हाणे सबक़ु कहिड़ो थो वरी अॻिते ॿुधायां। वरी इहे हुनजी कमीस ते को कुकड़ो बुकड़ो कोई कूड़ो खून हणी विया पीउ वटि। वजाऊ अबाहुम इशाअन यबकून, रोहंदा विया, कूड़ा पिया ॻाढ़नि। कालू या अबाना, चई ए बाबा साईं, इना ज़हबना लनस्तबिकु, असां डोड़ पे पुॼाई। व तरकना यूसुफ़, असां विहारियो यूसुफ खे अलैहिस्सलाम इंद मताइना, असांजे कपिड़नि वटि सामान वटि। फ़अकलहु ज़िब, उनखे खाई वियो पंहिंजो बघड़। वमा अंत बिमुमिनिन लना वलौ कुन्ना सादिकीन, चई बाबा बाक़ी असांखे पका तूं असांखे मञींदे कोन, पोइ सच बि ॻाल्हायूं तॾहिं बि असां यकीन कोन कंदे। वजाऊ अला कमीसी बि दमिन कज़िब, ऐं कूड़ो रतु हणी कमीस ते विया। हाणे पीउ आहे संदसि पुटु चंद मेलनि ते खूह में पियो आहे। काफ़िले वारनि त ॿिए ॾींहं अलाए 3 ॾींहं ते कढियो आहे, पर शाम जो ई वञी हुनखे चयऊं, कमीस ॾेखारे त बघड़ खाई वियो अथसि। त छा थो चवे याकूब अलैहिस्सलाम, काल बल सवलत लकुम अनफुसकुम अमरन फसब्रुन जमील वल्लाहु मुस्तआन अला मा तसिफून। चए थो बाबा हाणे मां छा कयां, अलाए तव्हांजे दिलि इहो छा ठाहियो आहे, हाणे मूंखे सबुर ई करिणो पवंदो। अलाह ई जेको आहे सो मुंहिंजी मददगार आहे, जेको तव्हां ॻाल्हि कयो। हाणे याकूब अलैहिस्सलाम ॾे पुट ॾे वही अची वई आहे, यूसुफ अलैहिस्सलाम ॾे, त परवाह न कर। पीउ खे वही कान थी अचे, जो चवेसि त वञो डुकंदो वञो 1.5 किलोमीटर ते खूह में पियो आहे, कढ वञी। छा ख़बर पई त माना अल्लाह जल जलालहू कंहिंखे बि इहो पावर न ॾिनो आहे त छा पियो थो थिए परदे में या सुभाणे छा थींदो, जेसिताईं पाण न ॾसे। हज़रत याकूब अलैहिस्सलाम 25 साल पुट लाइ रुनो आहे, अखियूं अछूं थी वियसि, नज़र ख़तमु थी वियसि, लेकिन हिन वक़्तु चए थो सबरुन जमील। ऐं जॾहिं की 1.5 किलोमीटर 2 किलोमीटरनि ते पुटु खूह में पियो, त सॼी राति उते पियो आहे, पर का हुनखे इंफॉर्मेशन कान्हे का त डोड़ी वञी खूह खे पुट मां कढे, खूह मां पुट खे कढे। इन मां ख़बर पई त अलाह ताला कंहिंखे बि छा सुभाणे थींदो उनजी इंफॉर्मेशन नथो ॾिए, सवाइ उहा इंफॉर्मेशन जेका पाण ॾिए थो, पुट खे ॾिनई पीउ खे न ॾिनई। इन मां ख़बर पई त जेको इल्मु आहे मुस्तक़बिल जो, त सुभाणे छा थींदो अलाह पंहिंजे हथ में रखियो आहे। जंहिंखे चाहे तंहिंखे थोरो ॾसे थो, जेके चाहे त नथो ॾसे। याकूब अलैहिस्सलाम जो पीउ बि नबी ऐं संदसि ॾाॾो बि नबी, पुटु बि नबी, उनखे नथो ॾसे त तुंहिंजो पुटु खूह में पियो आहे। इहो आहे रब जो शान ऐं इहो आहे इहो मसइलो। उन खां पोइ यूसुफ अलैहिस्सलाम वियो उते, पोइ मायुनि सां जेको मसइलो थियो, पोइ हिनखे वञी विधऊं जेल में। हाणे उते जेल में जेको आहे सो 2-3 नौजवान 2 ॼणा खनि हुआ, ऐं उन्हनि चयोसि त जेको असांखे ख़्वाबु लधो आहे असांखे ॾस। त चए थो पहिरीं मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, ऐं मां घणी तकीर कोन कंदुसि, मानीअ वारो ई मंझंदि जो ईंदो, उन खां अॻे तव्हांखे ॿुधाईंदुसि। हाणे छा थो ॾसेनि, हाणे हुननि खे इंट्रोडक्शन थो करे दीन, जे तव्हांखे बि खपे जॾहिं कंहिंसां ॻाल्हाईंदव त ॾिसो कीअं थो इंट्रो चएसि थो, चवनि थो वतबत मिलत अबाई इब्राहीम व इसहाक व याकूब। चई मां जेको मां उन दीन ते आहियां जेको मुंहिंजे अबनि ॾाॾनि खां हले थो, इब्राहिम अलैहिस्सलाम खां, उन खां पोइ असांजो ॾाॾो परॾाॾो इब्राहिम अलैहिस्सलाम, ॾाॾो इसहाक अलैहिस्सलाम, मुंहिंजो पीउ याकूब अलैहिस्सलाम। असांजो कहिड़ो दीन आहे, छा थो इंट्रोडक्शन करे, निमाज़ूं था पढ़ूं, रोज़ो था रखूं, हूंदो। लेकिन हिते जेको चए थो मां कान लना अन नुशरिक बिल्लाह मिन शईन, चई असांजे दीन में असांखे इहो कोन जुगाए त असीं रब सां शिरक कयूं। कहिड़ो शिरक? शिरक जो मतिलबु हिते आहे त कंहिं बि ग़ैर हाज़िर शख़्सियत, पोइ चाहे मुअल हुजे या आॾो न हुजे, उन्हीअ जे नाले उनखे सॾे, मां चवां ओ फलाणा रब खां मूंखे कमु कराए ॾे, इहो शिरक आहे इस्लाम जो। इहो शिरक इस्लाम जो न, इहो शिरक हिंदुनि जो बि आहे। हिंदू जेके आहिनि उन्हनि जूं बि जेके मूर्तियूं आहिनि सभिनी बुज़ुर्गनि जूं आहिनि, उहे उन मूर्तीअ जे आॾो वञी बीहनि था, ख़बर अथनि त इहा मूर्ति न को ॻाल्हाए थी, न को कमु कंदी, पर इहा हिकिड़ी कम्यूनिकेशन करे उन हस्तीअ खे जेका हिन जा बुज़ुर्ग आहिनि भॻवान वटि, उन्हीअ ताईं मैसेज थी पहुचाए, ऐं उहो वरी वञी भॻवान खां हिनखे कमु कराए थो। असांजे मुस्लमाननि जो मके जे मुशरिकनि जो 100% साॻियो शिरको, चवंदा हुआ उन्हनि ज़ियारतूं रखियूं त हीअ अलाह जा बुज़ुर्ग आहिनि, हीअ अलाह जा पोतल आहिनि, इन्हनि खे सॾींदासीं, हीअ अलाह खां कमु कराईंदा। पर अलाह असांखे सम्झायो क़ुर में ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त जेके बि रूह आहिनि आसमान ते आहिनि, उन्हनि ताईं तव्हांजो आवाज़ु कोन थो वञे, त इन करे इहो तव्हांजो कमु थींदो ई कोन, तव्हां अलाह खां घुरो। त
त चए थो त असांजी क़ौम में मा कान लना नुशरिक बिल्लाह मिन शैइन, असांजे हिन दीन में फिक्स पहिरीं ॻाल्हि आहे त असां अलाह सां शिरक न कंदा आहियूं। ज़ालिक मिन फज़लिल्लाह अलैना, इहा जंहिंखे सम्झ में अची वई पंहिंजे नाले चए इस्लाम, त इहा जेका असांखे सम्झ आई आहे त अलाह सां शिरक न कंदासीं। ज़ालिक मिन फज़लिल्लाह अलैना, इहो अलाह जो असांजे मथां वॾे में वॾो फज़ल आहे। व अलन्नास, ऐं जिन माण्हुनि खे ॻाल्हि सम्झ में अची वई त उन्हनि इंसाननि जे मथां बि अलाह जो वॾो फज़ल आहे। वलाकिन अक्सर अन्नास ला यशकुरून, पर छाकाणि त अक्सरत माण्हू शिरक में मुब्तला आहिनि त अलाह जो शुकुर कीअं कंदा। शुकुर त उहो कंदो जेको शिरक खां बचंदो। जंहिं शाह लतीफ़ भिटाईअ जे शेरनि खे सम्झो हूंदो, उन माना सम्झी हूंदी, जंहिं शेख अब्दुल कादिर जीलानी जे किताबनि खे गौर सां पढ़ियो हूंदो, उहे माण्हू शिरक न कंदा। पर जेकॾहिं माण्हू इन्हनि ते क़ुर खे जंहिं गौर सां पढ़ंदो त उहो शिरक न कंदा। लेकिन अक्सर माण्हू शिरक कनि था, तंहिंजे करे अलाह जो शुकुर नथा कनि। हे शुकुर थो करे न, त चए थो ज़ालिक मिन फज़लिल्लाह अलैना, असांखे जेका सम्झ आई आहे हज़रत यूसुफ चए थो शिरक जी, इहो अलाह जो असांजे मथां वॾे में वॾो सबूल आहे। ऐं अॻिते चवनि थो या साहिब सिजन, चए थो मुंहिंजा जेल जा साथियो, चई तव्हां कॉमन सेंस सोचो, अरबाबुन मुतफर्रिकून ख़ैरुन अमिल्लाह वाहिदुल क़हार, तव्हांजो पुट जे लाइ हेॾे था डोड़ो, कुतो छक वणे त वरी हेॾे डोड़ो, वरी जे ज़ाल खपे त हेॾे डोड़ो, जीअं भई दौलत खपे त लक्ष्मीअ ॾे वञो, पावर खपे त हनुमान ॾे वञो, असांजा बि ईअं आहिनि। त चए थो तव्हां इहो सोचो त हिकिड़ो अलाह इहे सभु कमु करे, इहो बहितर आहे या तव्हांखे हर कम जे लाइ जुदा जुदा मूर्ति खपे या जुदा जुदा को बुज़ुर्ग खपे, हुनजी जाइ तव्हांखे खपे। जीअं मके जे मुशरिकनि 360 ज़ियारतूं लॻायूं बुज़ुर्गनि जूं, पर हर को साॻियो कमु न कंदो। को पुटु ॾींदो, को पेट जो सूरु लाहींदो, को गोॾे जो सूरु लाहींदो, को मथे जो सूरु लाहींदो। पोइ जेके माण्हू ईंदा हुन खां पुछंदा साईं तोखे छा थियो आहे, चवंदा गोॾे में सूरु, चई वञ तूं 222 ते वञ, माना 222। त हीउ पुछे थो हज़रत यूसुफ उन छोकिरनि खां त तव्हां मूंखे इहो सोचे ॿुधायो त कहिड़ो बहितर ऑप्शन आहे, मुख़्तलिफ़ अलाह हुजनि जेको मुख़्तलिफ़ कमु कनि, अमिल्लाह वाहिदुल क़हार, या हिकिड़ो ई अलाह आहे जेके सभु कमु करे। वरी वरी हुन ॿारनि छोकिरनि खे चवे थो चलो ब्रेक वठूं था, इनशाला ब्रेक खां पोइ मां तव्हांखे सम्झायां थो। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। प्रोग्राम फलाह आख़िर भली कार। यूसुफ अलैहिस्सलाम उन्हनि ॿिनि नौजवान खे अॻिते थो चए थो त मां ताबदून मिन दूनिही, तव्हां अलाह खे छॾे जिन खे सॼो था, इल्ला असमान समैतुमूहा अंतुम आबाउकुम मा अंज़लल्लाह बिहा मिन सुल्तान, उन्हनि जिन खे तव्हां सॼो था अलाह खां सवाइ, चओ था हीअ साईं दस्तगीर आहे, हे जेको आहे सो ग़रीब नवाज़ आहे, या हीअ साईं हीअं थो करे, इहे नाला किथां आया आहिनि तव्हांजा, तव्हांखे कीअं ख़बर पई त हिन जे हथ में ग़रीबनि खे नवाज़े थो, कहिड़ो सबूत आहे। चए थो तव्हां जिन खे सॼो था इल्ला असमान, इहे नाला आहिनि समैतुम, तव्हां पाण रखिया आहिनि, अंतुम या तव्हां रखिया आहिनि, आबाउकुम या तव्हांजे वॾनि रखिया आहिनि, मा अंज़लल्लाह बिहा मिन सुल्तान, किथे अलाह ताला चयो आहे त इहो जेको सो तव्हांजो हथु पकड़ींदो ऐं तव्हांखे बचाईंदो ऐं ॿुॾल खे छॾाईंदो, किथे लिखियलु आहे क़ुर में, मा अंज़लल्लाह बिहा मिन सुल्तान। अलाह त क़ुर में या हदीस में अहिड़ी का ॻाल्हि ई कान कई आहे। इनिल हुकुम इल्ला लिल्लाह, तर्जुमो त सभु पावर अलाह पंहिंजे हथ में रखिया आहिनि ऐं सभु डिसीशनूं सिर्फ़ु अलाह अकेलो थो करे। अमर इन्हीअ जे लाइ अलाह जो ऑर्डर कढी छॾियो आहे, अल्लाह ताबुदू इल्ला, इहा अलाह खां सवाइ कंहिंखे न सॼो। ज़ालिक दीनुल क़य्यिम, इहो आहे दीन असली दीन। वलाकिन अक्सर नास ला यअलमून, पर माण्हू न क़ुर पढ़नि, न हदीस पढ़नि, न बुज़ुर्गनि जी तालीमात हासिलु कनि, न वॾियुनि जे किताबनि खे पढ़नि। वलाकिन अक्सर नास ला यअलमून, तंहिंजे करे अक्सर माण्हुनि खे इन ॻाल्हि जी ख़बर कान्हे का। इहो हिकिड़ो सबक़ु असांखे मिलियो त यूसुफ अलैहिस्सलाम छा थो चए। वरी जॾहिं उहे 11 भाउर वञनि पिया अन्न वठणु हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जे बादशाहीअ में, त हुनखे छा थो चवे, हाणे ॿियो सबक़ु टियों, काल या बनैया ला तदखुलू मिन बाबियूं वाहिदियूं वदखुलू मिन अबवाबिन मुतफर्रिका, चई 11 ई ॼणा हिकिड़े दरवाज़े मां न लंघिजो, छा त शहर खे चङा दरवाज़ा हूंदा आहिनि न अचण जा, हेॾां हेॾां हेॾां, त चए थो त तव्हां हिकिड़े दरवाज़े मां न लंघिजो सभई। छा मतिलबु सबक़ु मिलियो त शोबाज़ी न कयो, 11 भाउर लंघंदा सॼा माण्हू निहारींदा, ऐं इन सां नज़र बि लॻी सघे थी, दुश्मनी बि थी सघे थी, पर अलाह खे इहो फ़ख़ुरु पसंदि कोन्हे। ख़ासि तौरु असांजे ईद ते जेके आहिनि से ख़ानदान जा माण्हू गॾिजी निकिरंदा आहिनि, पोइ अॻियां वॾो ॿार सभु पोयां, इहा सीन बि अलाह खे पसंदि कोन्हे को। अचो हिकु हिकु ॿ ॿ थी अचो, इहो शोबाज़ी न कयो, क़ुर असांखे इहा शइ थो सेखारे। ऐं पोइ वरी
इहा कमीस जेका हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जे नंढिड़ो खूह में पियो त उन खे बगड़ जो रतो हणी पहुचायूं। वरी जॾहिं हूअ माई हिन जे पोयां पई ऐं हे वठी डोड़ियो त पोयां कमीस फाड़ियईंसि त पोइ जेको आहे सो माण्हुनि चयो त पोयां कमीस फाटल आहे त माना हिन जो ॾोह कोन्हे, इहा कमीस साॻी। वरी टियों हुयो कमीस आहे त चए थो इज़हबू बि कमीसी, जॾहिं भाउरनि सां ठही वियो त पंहिंजी कमीस ॾिएसि थो, चए थो इहा मुंहिंजी कमीस खणी वञो, हाज़ा फ़अल्कू अला वजह अबी या त बसीरा, इहो मुंहिंजे पीउ जे मुंहं ते रखंदो त अखियुनि में रोशनी अची वेंदसि, सॼो थी वेंदो। आतूनी बि अहलिकुम अजमईन, ऐं पोइ तव्हां मूं वटि सभु गॾिजी अचो। त अलाह ताला जी मर्ज़ी आहे, उहा साॻी कमीस रतु हणी पीउ ताईं पहुचाए थो, उहा कमीस जेका माई पोयां फाड़ेसि थी, उहा साॻी कमीस जेका अखियुनि ते रखे थो त उनजे पीउ जी जेका सा नज़र अची थी वञे। ऐं पोइ जॾहिं उहो काफ़िलो कमीस खणी हले थो, वलम्मा फ़सलतुल ईर, जॾहिं काफ़िलो उतां शहर मां ॿाहिरि निकितो, काल अबूहुम, त हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम थो चवे इन्नी लअजिदु रीह यूसुफ, चए थो मूंखे त यूसुफ अलैहिस्सलाम जी ख़ुशबू थी अचे, लौला अन तुफ़न्निदून, जे तव्हां सम्झो त मूं ते मज़ाक मुंहिंजी न उॾायो त मां सच ॿुधायां थो मूंखे ख़ुशबू थी अचे। त घर वारा छा था चवनि, कालू तल्लाही इन्नक लफ़ी ज़लालिकल क़दीम, चई बाबा तव्हां इहा यूसुफ जी पचार कोन छॾींदव ऐं इहा तव्हांजी पुराणी आदत आहे, तव्हां इन में ई रहंदव, अलाह जो कसम आहे तव्हां इन में कोन कंदव। पोइ क़ुर अॻिते थो चए फलम्मा अंजाल बशीर, उहो जेको माण्हू ख़मीस खणी आयो बिशारत वारी, अलका अला वजह, उनजे अखियुनि ते मुंहं ते रखियऊं, फ़रतद बसीरा, त सॼो ॾिसणु लॻो, 25 साल जेको नूर ख़तमु थियो रोई रोई उहा अखियुनि जहिड़ियूं थी वियूं। काल अलम अकुल लकुम, त हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम तो घर वारनि ॾे निहारे चवे, ॾिसो मां तव्हांखे अॻु में कोन चवंदो हुउसि, इन्नी आलम मिन अल्लाह मा ला तालमून, मूंखे अलाह वटां उहा इंफॉर्मेशन आहे जेका तव्हां वटि कान्हे। कालू या बाना, थोरी यारहं भाउर अची वियसि, मिड़ी वियसि, चवनि लसि ए बाबा साईं, या बाना नस्तगफिर लना ज़ुनूबना इन्ना कुन्ना ख़ातीन, बाबा साईं असांजे लाइ अलाह खां तूं इस्तग़फ़ार कर, असां जेको सो ख़ता कई आहे। चवणु लॻो अलाह ताला फरमाए थो त हीअ जेके सबक़ आहिनि तव्हांखे क़ुर में जाइ जाइ ते मिलंदा। अलाह चए थो वकअय्यिम मिन आयतिन फिस समावाति वल अर्द यमुरून अलैहा वहुम अनहा मुअरिदून। अलाह चए थो त इहे जेके इबरत जूं ॻाल्हियूं हिन दुनिया में जाम आहिनि, तव्हां हितां वञो था आसमान ज़मीन में ॾिसो था, पंहिंजे जिस्म में ॾिसो था, ऐं तव्हां उन्हनि ते गौर कोन था कयो, उन मां इबरत हासिलु कोन था कयो। तव्हां इंसानु आहियो या ॿकरियूं आहियो या ढगियूं आहियो, अलाह थो चए तव्हां हिन मुंहिंजे कारखाने मां लंघो था, हे गुलनि वटां लंघो था, मिटी किनी आहे धप पर उन मां गुलाब जो गुल निकितो, हुन में ख़ुशबू थी अचे, इहो बि तव्हांखे इहो असरु कोन थो करे, या अलाह जी इहा टेक्नोलॉजी। ऐं जेको आहे तव्हां इन खां बि एराज़ करे वञो था, साॻी ज़मीन मां सरह जो दाणो निकिरे थो जंहिंमां तेल थो निकिरे, आहे को ज़मीन में तेल खोटियो तव्हांखे निरे, साईं हेॾो तेल सरह जो, हिन दॿनि जा दॿा भरिजी था वञनि घाणे ते, किथां थो निकिरे, ज़मीन मां थो निकिरे। पोइ अलाह फरमाए थो त हिन आसमान ज़मीन में कहिड़ियूं निशानियूं आहिनि जंहिं मथां यमुरून अलैहा लंघे वञो था, वहुम अनहा मुअरिदून, निहारियो बि कोन था त इहा शइ अलाह ताला कीअं ठाही आहे। लेकिन अलाह फरमाए थो वमा युमिनु अक्सरहुम बिल्लाह इल्ला वहुम मुशरिकून, क़ुर थो चवे त अलाह खे मञण वारा माण्हू उन्हनि जी अक्सरियत शिरक थी करे। मां न चयो आहे, क़ुर वमा युमिनु अक्सरहुम बिल्लाह इल्ला वहुम मुशरिकून, जेके ईमान आणनि था जेके अलाह ते उनजी अक्सरियत शिरक थी करे, तंहिंजे करे जहन्नम में अक्सरियत थी वञे, ऐं चंद अक़लियत जेका आहे सा जन्नत में वञे थी, जहन्नम में अक्सरियत वञे थी। किन हदीसुनि में अचे थो रसूल सां फरमायो आहे त 1000 में हिकिड़ो माण्हू जन्नत में वेंदो, छो त अक्सरियत शिरक थी करे। जेकॾहिं असीं शिरक खां बची वेंदासीं, अलाह खां डायरेक्ट घुरंदासीं, ॿिए कंहिंजो उनखे वास्तो न ॾींदासीं जंहिंजी असांखे इजाज़त कान्हे, त इनशा अलाह ताला अलाह ॿिया बि नंढा वॾा गुनाह माफ़ु कंदो। पर जे असां हिते घुसी वेंदासीं शिरक जे मामले में, पोइ तव्हांजूं निमाज़ूं चट असांजूं, असांजा रोज़ा चट, असांजा हज चट, को हिसाब ई कोन, तुरंदो ई कोन उनजो जंहिं अलाह सां शिरक कयो हूंदो। तंहिंजे करे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ी हदीस शरीफ़ आहे त हिकिड़े शख़्स हो समय रजुलन यक़ूल ला वल काबा, चई काबे जो कसम आहे, ऐं त अलाह रसूल फरमायो त जेको आहे सो बेशक मां रसूल खां ॿुधो त जंहिं अलाह खां सवाइ ॿिए जो कसम खयो उन शिरक कयो या कुफुर कयो। ऐं ॿी हदीस शरीफ़ में अचे थो इन रुका व तमाइम व तविलत शिरक, याने के तावीज़ ॻीचीअ में गंढा विझणु ऐं इहे चड़ा पाइणु, इहे सभई जेके से शिरक जूं निशानियूं आहिनि।
अलाह ताला अच्छा आख़िरी जेको यूसुफ अलैहिस्सलाम जो जेको ॿियो असांखे सबक़ु मिले थो आहे त अलाह फरमाए थो ज़ालिक मिन अंबाइल ग़ैब नूहीहि इलैक। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़िताब, ए मुंहिंजा प्यारा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हे जेके तव्हांखे मां क़ुर जूं आयतूं ॾिनियूं आहिनि, हिन में किसा ॿुधाया आहिनि, इहे आहिनि ग़ैब जूं ख़बरूं। नूहीहि इलैक, इहो असां तव्हां ॾे वही कई आहे क़ुर त तव्हांखे ख़बर पई आहे। वमा कुंत लदैहिम इज़ अजमऊ अमरहुम वहुम यमकुरून, तव्हांखे ख़बर हुई, तव्हां उन वक़्तु हुओ जॾहिं इहे भाउर पाण में यूसुफ अलैहिस्सलाम खे ठिकाणे लॻाइण लाइ या खूह में या मारण लाइ पाण में मशवरा पे कयनि, तव्हां हो। लेकिन रसूल सलाम अलाह ताला फरमाए थो त इहे जेकी बि ग़ैब जूं ख़बरूं असां तव्हांखे क़ुर जे रस्ते या वहीअ जे रस्ते ॾिनियूं आहिनि, उन खां अलावा तव्हां पंहिंजे ज़ोर ते का बि ख़बर नथा मालूम करे सघो त सुभाणे छा थींदो। अॻिते अलाह ताला फरमाए थो वमा अक्सर उन्नास वलव हरस्त बि मोमिनीन। रसूल सलम तव्हां दीन जो कमु कयो, माण्हुनि ताईं तबलीग कयो, माण्हुनि खे मुस्लमान कयो, लेकिन इहो बि यादि रखिजो त तव्हां केॾी बि कोशिशि कंदव पर अक्सर माण्हू सही ईमान न आणींदा, माना ज़रूरु को शिरक कंदा, नाले जा मुस्लमान थींदा। त इन करे उहे माण्हू जेके ज़हीन तरीन इंसान हूंदा उहे बिल्कुलु सही दीन ते हलंदा, क़ुर खे सम्झी पढ़ंदा, अलाह ताला जी रमज़ सम्झंदा, अलाह जा हुकुम सम्झंदा ऐं जन्नत में वेंदा, अलाह खे राज़ी कंदा। लेकिन आम माण्हू जेको क़ुर खे नथो सम्झे, रसूल सल्लल्लाहु अलैहि तालीम नथो सम्झे, उहो माण्हू उहो उन ईमान जी लेवल ते न ईंदो। हीअ असांजो प्रोग्राम जो वक़्तु ख़तमु थियो आहे। इंशाअल्लाह सुभाणे सुबुह जो 7 बजे हीअ रिपीट थींदो। उन खां अलावा हीअ जेको आहे फेसबुक ते हीअ जेको लिखियलु आहे पोयां फलाह आख़िरत, इन्हीअ जे नाले सां सर्च कंदव त इहे सॼा प्रोग्राम टीवी वारा तव्हांखे मिलंदा। उन खां अलावा जेकॾहिं यूट्यूब ते वेंदव या व्हाट्सअप ते त शफ़ी मोहम्मद लाखे जे नाले सां ग्रुप ठहियलु आहे, उन में बि मुंहिंजो कुझु क्लिप्स आहिनि ऐं यूट्यूब ते बि तव्हांखे मुंहिंजूं क्लिप्स मिली वेंदियूं। त इंशाअल्लाह ताला अलाह ताला तव्हांखे क़ुर सां शगुफ़ रखाईंदो ऐं इन्हीअ जे रस्ते ई असांजी निजात थींदी। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून वस्सलाम अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।